असां कंहिं बि सूरत में कल्ह वारो जेको बिलावल साहब नोटिस वरितो उनजी महिरबानी, पर जेसि ताईं सिंध हुकूमत बाक़ाइदगी सां को नोटिफिकेशन नथी कढे, असांजा समूरा मसइला नथी हल करे, तेसि ताईं असांजो जीअं शेड्यूल आहे उन मुताबिक़ असांजो ये एहतिजाजी तहरीक जेका आहे जारी ऐं सारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी, जेसी रात जारी रहंदी, जेसी रात जारी रहंदी। मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा, मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा, मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा, मुलाज़िम इत्तेहाद जिंदाबाद, मुलाज़िम इत्तेहाद जिंदाबाद, मुलाज़िम इत्तेहाद जिंदाबाद। त अॼोके हिन असांजी जेका एहतिजाजी कैंप आहे उनमें मुख़्तलिफ़ दोस्त मुख़्तलिफ़ ॾींहंनि खां असांखे जॉइन कनि पिया, त अॼु असांजी हिन कैंप खे असांजी एजुकेशन जे आला दर्जे ते पहुतल डायरेक्टर जे इहदे ते पहुतल सिंध प्रोफेसर ऐं लेक्चर एसोसिएशन जो सदर ऐं असांजो सुठो दोस्त पाण सभु हिकु आहियूं। हिन वक़्तु को रेवेन्यू जो मुलाज़िम हुजे, हेल्थ जो मुलाज़िम हुजे, टाउन जो मुलाज़िम हुजे, सोशल वेलफेयर जो मुलाज़िम हुजे, पाण सभु गॾु आहियूं। त आऊं सॾु कंदुसि मोहतरम साईं अर्जन लाल सुटर साहब के त हू अचनि ऐं तव्हां सां मुखातिब थियनि। मोहतरम साईं अर्जन लाल सुटर साहब। जारी आहे जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जेसी रात जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। हिन एहतिजाजी कैंप ते वेठल सभई क़ाबिल एहतराम मुख़्तलिफ़ यूनियंस या अॻवान रेवेन्यू एजुकेशन ऐं असां उनखे चवंदा सिंध एम्प्लॉइज़ यूनियन जा जेके बि अहदेदार आहिनि या मुख़्तलिफ़ यूनियन जा अॻवान आहिनि, सभिनी खे सलाम नमस्ते। असांजी जेका एहतिजाजी तहरीक आहे उन एहतिजाजी तहरीक जो असांजो सिर्फ़ु हिकिड़ो ई मक़सदु आहे त गवर्नमेंट मुलाज़िमनि जो जेका मुआशी कतल आहे या गवर्नमेंट मुलाज़िमनि सां जेका मुआशी तौर ते जेका गलती कई वई आहे या उनखे जेका नुक़सानु पहुचायो वियो आहे, त असां गवर्नमेंट ऑफ सिंध खां इहो मुतालबो कयूं था त यानी असांजा बाक़ी जेके प्रोविंस आहिनि, पंजाब आहे, असांजो KPK आहे या बलोचिस्तान आहे, त उन्हनि जे मुलाज़िमनि खे जेका मुराद मिली रहियूं आहिनि, उन्हनि खे जेका DRA मिली रहियो आहे या उन जा बेनिफिट फंड आहे या ग्रुप इंश्योरेंस आहे, पर सभ खां वधीक असां इहो चवंदा त जेका 31 जुलाई 2025 ते ऐं उन खां 6 अगस्त 2025 ते जेका पेंशन जी कटौती जो जेको कानून नाफ़िज़ कयो वियो आहे, असां गवर्नमेंट खां इहो मुतालबो था कयूं या बिल्कुलु वापसि वरितो वञे ऐं उन सां गॾोगॾु मुलाज़िमनि खे जेका DRA ऐं ग्रुप इंश्योरेंस जेका ॾिनो वञे ऐं असां हिन प्लेटफॉर्म तां इहो था कयूं त असांजी इहा जदोजहद जारी रहंदी जेसि ताईं असांजा मुतालबा जेके आहिनि उहे नथा मञिया वञनि। त असांजी इहा 23 खां 27 ताईं आहे ऐं मुमकिन आहे त असां इन खे अञा एक्सटेंड कयूं ऐं 6 अक्टूबर ते बिलावल हाउस जे अॻियां जेका धरणो आहे त इन में असां शिरकत कंदासीं ऐं असां इहो पंहिंजो एहतिजाज, पंहिंजो धरणो, पंहिंजो जेका तहरीक आहे इहा तहरीक असीं ओसि ताईं जारी रखंदासीं जेसिताईं सभिनी मुतालबा मंज़ूर नथा कया वञनि। ऐं इहो न आहे त असां सिर्फ़ु हिकिड़ो स्टेटमेंट जे बुनियाद ते या हिकिड़ो मीडिया जी ख़बर जे बुनियाद ते असां इहो एहतिजाज ख़तमु कयूं, असां सभु तरह एहतिजाज ख़तमु कंदासीं। बाक़ाइदे नोटिफिकेशन जी सूरत में असांखे एश्योर करायो वञे त असांजो इहो एहतिजाज जेको ख़तमु थींदो ऐं सिंध गवर्नमेंट खे असां इहो चवणु चाहियूं था त मुलाज़िमनि सां इंसाफ़ कयो वञे त जीअं जेके
मासूम ॿार आहिनि उन्हनि जी तालीम जेका आहे उहा डिस्टर्ब न थिए। असां नथा चाहियूं त ॿारनि जी तालीम जेका आहे उहा यानी डिस्टर्ब थिए या असां उन्हनि खे न पढ़ायूं, पर असांजी मुलाज़िमनि जी इहा बि मजबूरी आहे त मुलाज़िमनि खे जेकॾहिं मसइलो हल न कंदो इहे अहिड़े क़िस्म जा तव्हां सभिनी जी महिरबानी। असांजो ही सिलसिलो एहतिजाज जो जारी है सारी आहे। साईं अर्जन भी सही चयो आहे त जेसिताईं असांखे बाक़ाइदे को नोटिफिकेशन नथो मिले असां पंहिंजे हिन जेको एहतिजाज जी तहरीक आहे हिनखे इन ई तसलसल सां जारी ऐं सारी रखंदा आहियूं। इन खां पोइ तव्हां मुखातिब थियण जे लाइ आउं सॾु कंदुसि मामा विशन तरीक़े त हू अचे ऐं तव्हां सां मुखातिब थिए। पेंशन मां कटवती, पेंशन मां कटौती, पेंशन मां कटौती, उस्ताद इताद जिंदाबाद, मुलाजिम इताद जिंदाबाद, मुलाजिम इताद जिंदाबाद। अपने के सलाम ऐं नमस्ते। समझ में कोन थो अचे त असीं पाकिस्तान में रहूं था या किथे। ॿिए सूबा कुझु कोन था कटाइनि। पंजाब सरहद बलुस्तान ये सुख सां वैसा गाती पीपल्स पार्टी गवर्नमेंट को दोस्त ॻाल्हाइण लाइ तयारु कोन आहे। गवर्नमेंट पीपल्स पार्टी की नौकरी मथा ऐं पेंशन पई कटे। जेके मथे वेठा आहिनि लीडर बिलावल भुट्टो एक्शन खणे थो, मुराद अली शाह चए थो असीं कोई पेंशन कोन था कटूं, तव्हांजो नोटिफिकेशन वापसि वरितो वञे। नोटिफिकेशन वापसि वठो बिलाल भुट्टा सरदारे पारित न करो। संत सां सदाई वैसा गातियूं कयूं आहिनि। असांखे जीअण ॾियो। असां सां अॻ में फुरूं कयूं तव्हां संत वारनि सां। असांजी कोयले ते फुर, असांजी मैदनियत ते फुर, असांजी मिट्टी ते फुर, मुलाज़िम ते फुर, ॿोलीअ में मुलाज़िम माफ़ कर ॾियण लाइ कुझु कोन्हे। ज़मीन था करो, इलेक्शन ड्यूटीअ में माफ़ कर, खपा लॻाए माफ़ कर। असां उन्हनि खे अपील था करूं त जेकॾहिं पंहिंजी माउ जो थन पियो त गैरत करो। तव्हांजो वेहण सां न मिलंदा आहिनि, तव्हां पंहिंजा हथ विड़ी वठो। असीं तव्हां सां गॾु आहियूं। असांजो हूंदो ॿोलियूं असांजूं हूंदियूं, हवा पोयां थींदो। बाक़ी मुतालबा ऐं मंज़ूर करो कोन थींदा मंज़ूर। हथ सां नी ढांढो ॾिनऊं आहे गवर्नमेंट, हथ सां ढांढो नहीं है। तव्हांखे ॻाल्हाइण में छा थो थिए? छा कंदा? जेल में विझंदा न, सस्पेंड कंदा न। इहो मुलाज़िम इजाज़ आहे। अॻ में बि असीं मुतालबे में जेल में विया आहियूं, असांखे परवाह कोन्हे जेलनि जी। जेलनि जी परवाह आहे। असीं इहो चऊं था त महिरबानी करे असीं नोटिफिकेशन पंहिंजे पीउ जा वापसि वठो। असां वठो त असांखे अवांजो कफन न खपे। असांखे अवांजो कफन न खपे। तव्हां खाओ त वञी थियो शाहूकार। महिरबानी। एक मुल्क दो कानून ना मंजूर, ना मंजूर। एक मुल्क दो कानून ना मंजूर, ना मंजूर। यकीनन मामू हाणे रिटायरमेंट के वेझो आहे ऐं पंहिंजे उमिरि जे हिसाब सां असां नौजवाननि में जेको आहे उन जज़्बो पैदा करे छॾियो आहे त तव्हां नौजवान जेके आहियो हे पूरा ॾिसो कीअं पिया था ॻाल्हाइनि ऐं असांखे बि ईअं ॻाल्हाइणु घुरिजे। इन खां पोइ आउं सॾु कंदुसि मुंहिंजे उस्ताद मुंहिंजे भाउ मोहतरम साईं अलाजुल दर साहिब खे त उहे अचनि ऐं तव्हां सां मुखातिब थियनि।